ज़िले इलेक्शन कमिश्नर थारपारकर मिठीरी ऑफिस में अॼु हिकु अहम इजलास थियो जंहिंमें वोटरनि जी तादाद ऐं वोटिंग जे अहम पहलुअनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास की सदारत ज़िले इलेक्शन कमिश्नर थारपारकर जनाब सलीमुद्दीन दल कई। इजलास की शुरुआत में जनाब सलीमुद्दीन दल वोटरनि जी आगाही के बुनियादी किरदार ते ज़ोर ॾिनो जेको जमहूरी अमल के मज़बूत करण में मददगार साबित थिए थो। हुन कमेटी के ज़िम्मेवारनि ते ध्यान ॾिनो जीअं कमेटी के वोटिंग की अहमियत, चूंड इंतज़ामनि ऐं वोटर की रजिस्ट्रेशन बाबत आगाही ॾियणु जमहूरियत लाइ इहो तमामु ज़रूरी आहे त इहो यकीनी बणाइण त हर शहरी के पंहिंजे वोट के हक़नि ऐं ज़िम्मेवारनि बाबत आगाही ॾिनी वञे। ज़िले वोटर एजुकेशन कमेटी इन आज़म जो इज़हार कयो त हू ईंदड़ चूंडुनि ताईं बाक़ायदगी सां आगाही मुहिम, वर्कशॉप ऐं आउटरीच सरगर्मियूं जारी रखंदा। इलेक्शन कमिश्नर समूरनि शिरकत कंदड़नि जे जज़्बनि खे साराहियो ऐं इंतज़ामनि में इज़ाफ़ो करण ते शुक्रियो अदा कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची